निगरान सरकार पारां गुज़िरियल राति तेल जूं क़ीमतूं वधाइण वारे ऐलान खां पोइ शहदारकोट शहरी एक्शन कमेटी पारां तेल जूं क़ीमतूं घटाइण ऐं महांगाईअ जे ख़ात्मे लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब वटि पहुची एहतिजाज रिकॉर्ड करायो। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे एक्शन कमेटी जे अॻुवान कामरेड नसीर सिलरो, वकार चांडियो, मोहम्मद उमर कादरी ऐं ॿियनि चयो त निगरान सरकार तेल जूं क़ीमतूं वधाए अवाम खां जीअण जो बि हक़ खसे वरितो आहे। हिननि चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल आसिम मुनीर खां घुर कई आहे त हू मुदाख़लत करे तेल जूं क़ीमतूं घटाए ऐं महांगाईअ जो ख़ात्मो आंदो वञे। सालेह कोसो, इबरत न्यूज़, शहदादकोट।